वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी नाअहलीअ सबबि IMF वटि वञणो पियो आहे। हाणे हुकूमत IMF जे डिक्टेशन ते हली रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह डेज़र्ट जीप रैली ऐं स्पोर्ट्स मेले में शिरकत लाइ मिठी पहुतो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी नाअहलीअ सबबि IMF वटि वञणो पियो आहे। हाणे हुकूमत IMF जे डिक्टेशन ते हली रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह डेज़र्ट जीप रैली ऐं स्पोर्ट्स मेले में शिरकत लाइ मिठी पहुतल आहे। जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त बिजली ऐं पेट्रोल जूं क़ीमतूं वधण हुकूमती नाअहली आहे। हुन चयो त PTI हुकूमत जी नाअहलीअ खे अवाम भोॻे रहियो आहे। संदसि चवणु हो त हुकूमत सही वक़्त ते LNG इम्पोर्ट न कई। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी नाअहलीअ सबबि IMF वटि वञणो पइजी रहियो आहे। हाणे हुकूमत IMF वटि जी डिक्टेशन ते हली रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह डेज़र्ट जीप रैली ऐं स्पोर्ट्स मेले में शिरकत लाइ मिठी पहुतल आहे। जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त बिजली ऐं पेट्रोल जी क़ीमतूं वधण हुकूमत जी नाअहली आहे।